हा शादी आहे तुझी 2 तारीख अनिता जी पुणे बाबा महेश बोल बाबा दास राम साहेब की जय। सेवा कंदे फल पाईंदे मुसलमान माण्हू ये गुरु ग्रंथ साहिब में कथा लिखियल आहे ऐं सची घटना आहे भई कीअं नाम सिमरन हिक न्याणीअ जी रक्षा थो करे। हिकु मुसलमान भाई 17 अरिड़हं साल जी छोकिरीअ खे ॾिठो
पंहिंजे सैनिकनि खे चई हिनखे मुंहिंजे महल में वठी हलोसि, भई मां पहुचां हुन खां अॻु हीअ छोकिरी हुते पहुची वञे। उनखे हुनजा सैनिक खणी विया उन मुस्लमान जे महल में। उन छोकिरीअ जा जेके माइट हुया भॼंदा विया श्री गुरु अर्जन देव साहिब वटि। उन्हनि खे वञी सॼी ॻाल्हि कयूं भई हीअं हीअं मुस्लमान असांजी न्याणीअ खे वठी वियो आहे। त ॾिसो श्री गुरु अर्जन साहिब जेके हुया उहे पुछनि था भई हीअ छोकिरी नाम सिमरन कंदी आहे ऐं भक्ति कंदी आहे, त हुनजा माइट चवनि था इहा 2.5 कलाक रोज़ जपजी साहिब पढ़ंदी आहे, भगवान जा शब्द चवंदी आहे, भगवान जी वाणी पढ़ंदी आहे। त उते गुरु चवनि था अगरि इहा न्याणी रोज़ 2.5 कलाक भगवान जो सिमरन कंदी आहे त हिन न्याणीअ जो वार विंगो बि न थींदो। बोलो गुरु नानक। बराबर जॾहिं वो मुस्लमान उते पहुतो महल में, उते हिकु कमरे में वो छोकिरी वेठी हुजे, जॾहिं वो भाई उते पहुतो वञी करे छा ॾिसे भई हिन जे छोकिरीअ जे चारों तरफ़ 4 शींहं वेठा आहिनि। पहले सैनिकनि खे सॾु कयईं, चई ही छा हिन सां गॾु शेर बि अंदरि रखी छॾिया अथव, शींहं बि। त सैनिक खिलनि था, चवनि था शींहं आहिनि त न, पर हिन मुस्लमान खे उहे शींहं ॾिसण पिया अचनि। एतिरो डिॼी वियो, उन्हनि खे चई वठी वञो हिन छोकिरीअ खे वापसि हितां वठी वञो ऐं छोकिरी सही सलामत पंहिंजे घर आई। त गुरु जीअं चयो भई हीअ नाम सिमरन कंदी आहे, भक्ति कंदी आहे, हिन जो वार विंगो बि न थींदो। त जेको बि हिन भक्ति कई उहो शींहं जे रूप में हुनजी वेठे रक्षा कई। त पाण बि हाणे जेके बि शब्द चऊं वेठा, जेका बि भक्ति करूं था, इहा शींहं वांगुरु असांजी रक्षा करण वारी आहे। असांजो वार विंगो बि बाबा न थियण ॾींदा। कुझु नंढो वॾो कष्ट ईंदो आहे त उहो बि बाबा छा कंदा आहिनि, सूर्य मां कंडो करे ॾींदा आहिनि। उन्हनि खां बि पंहिंजे भक्तनि जो दुख सहन न थींदो आहे। इन करे पूरे विश्वास सां बाबा जा शब्द चवंदायो, जेतिरा शब्द हाणे जीअं चयोसीं, शब्द ॻाईंदे फल पाईंदे पाण तरे कुल तारींदे, इहो जेको बैलेंस आहे पंहिंजी जेका ईंदड़ पीढ़ी आहे उन्हनि खे बि कमु ईंदो। दादा नरसू आहिनि, उन्हनि जे मथां 2-3 केस चालू थिया त बाबा उहे सभु केस लाहे छॾिया। पर बाबा छा पिया चवनि भई हिननि जे पिता साहिब, ॾिसो पियो न बाबा जो फोटो, बाबा गोपीचंद जो, भई इन्हनि असांजी जाम सेवा कई आहे। उनजो फल कंहिंखे ॾियणो आहे, ॿारनि खे ॾियणो आहे। त वॾा सेवा करे विया आहिनि, उनजो फल केरु वेठा खाइनि, नंढा। अॼु असां सेवा कंदासीं त असांजो जेके ईंदड़ पीढ़ियूं आहिनि उहे फल खाईंदियूं। इन करे पूरी भावना सां भई थोरो बि हेॾे होॾे डिस्टर्बेंस न करे, पकी भावना सां, पके मन सां बाबा जो भॼन चवरायो। त जीअं उन न्याणीअ जो वार विंगो न थियो, तीअं चल असां सभिनी जो बि बाबा वार विंगो न करनि। त सभई छा चवराईंदा, वार विंगो